बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह साहब जो कलाम मुख़्तसर माना ऐं मतिलब सां पेश कजे थो। कलाम जी पहिरणी मरहूम बाने ख़ान शेख जे मुरतब कयल रिसाले तां वरितल आहे, जेको 30 सुरनि ते मुश्तमिल आहे। पहिरियों सुर कल्याण आहे। कल्याण जी माना आहे ख़ैर। त पहिरें दास्तान में अलाह पाक जी सिफ़त सना, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तख़लीक़ ऐं उन्हनि जी मञता, तौहीद में फ़ना थियणु, तसौफ़ में सुलूक जूं मंज़िलूं तय करणु, वहदत कसरत, वहदतुल वजूद यानी हमावस्त यानी सभ में पाण आहे जो नज़रे जी सम्झाणी। इहो पहिरें दास्तान में इहे मज़मून आहिनि जिन ते शाह साहब पंहिंजो कलाम चयो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुर कल्याण दास्तान पहिरियों। अवल अल्लाह अलीम अला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजी कुदरत सां क़ाइमु आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सोसार आहे सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। अवल अल्लाह यानी बिस्मिल्लाह या शुरू अलाह जे नाले सां, या पहिरीं अलाह पाक जेको अलीम सभ जा सभु इल्म ॼाणे थो, जेकी काइनात में वहे वापरे पियो, जेकी काइनात में तख़लीक़ आहे, उनजो हाल माज़ी मुस्तक़बिल, उनजो अंदरि ॿाहिरि सभु ॿोलियूं ॼाणे थो। ऐला आहे ऐला आलम जो धणी, जेके बि आलम आहिनि उन्हनि जो धणी आहे, मालिक आहे, ऐं उन्हनि खां ऐला आहे, मथां आहे उन्हनि खां। आलम 18,000 आलमनि जो ज़िक्र ॿुधल आहे। हीअ जंहिं आलम में असीं रहूं पिया, इहो आलम नासूत आहे, आलम मलकूत, जबरूत, हाहूत, बाहूत, लाहूत, आलम बरज़ख, ॿिया बि ईअं आलम आहिनि जेके 18,000 जो तइदादु फ़क़ीरनि खां ॿुधल आहे। इन्हनि सभिनी जो मालिक बि आहे ऐं इन्हनि खां मथां बि आहे, ऐं इन में जेकी कुझु वहे वापरे थो उनजो ॼाणू बि आहे। क़ादिर पंहिंजी कुदरत सां क़ाइमु आहे क़दीम, हीउ क़ादिर मुतलक़ पंहिंजे कुदरत जी सिफ़त सां क़ाइमु आहे क़दीम, असुल खां, ऐं आख़िर ताईं रहंदो, क़ाइमु दाइमु आहे। वाली वाहिद वहदहू, हीउ वाली हीउ मालिक पंहिंजे वाहिद अकेलो पंहिंजे वहदहू जे सिफ़त सां, राज़िक़ रब रहीम, हीउ रिज़्क़ ॾींदड़ आहे, रब आहे असांजो पालींदड़ संभालींदड़ आहे, रहीम आहे असां ते रहम कंदड़ आहे। रिज़्क़ जे एतबार खां 18,000 मख़लूक जो ज़िक्र अचे थो, जेके अलाह पाक जे दस्तरख़ान तां रिज़्क़ खाइनि था, जंहिंमें 6,000 आबी आहिनि, 6,000 ई ज़मीन ते रहनि था, 6,000 पोलार में रहनि था। सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम। त शाह साहब थो चए त अहिड़े सचे धणीअ जी तूं साराह कर, उन जी इबादत कर, उनजो ज़िक्र कर, चई हमद हकीम, इन हिकमत वारे रब जूं हमद चयो, उनजी साराह कर, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। इहा हिन ॿाझारे ख़ुदा जी सिनतकारी आहे जंहिं ही जहान सभु जोड़िया आहिनि। वहदहू ला शरीक लहू, जाथो चई ईअं तामंझ मुहम्मद कारणी, निरतो मंझा नींहं, तातूं वञो कीअं नाईं सिर ॿियनि खे। वहदहू ला शरीक लहू,
हू वाहिद आहे, अकेलो आहे, को हुन जो शरीक कोन्हे, को हुन जो सानी कोन्हे, को हुन जो भाईवार कोन्हे। जा थो चईं ईअं, जॾहिं तूं ईअं चईं थो, इनखे मञी थो, ता मञ मोहम्मद कारणी, त पोइ तूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कारणी करे मञ त हिन दुनिया जे तख़लीक़ जो कारण बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आहिनि, ऐं आख़िरत में गुनहगारनि जे शफ़ाअत जो कारण बि पाण ई सॻोरा थींदा। इहा ॻाल्हि तूं मञ, निर्त मञा नीअ, ध्यान सां ऐं मोहबत सां हिन ॻाल्हि खे मञ। ता तूं वञो कीअं न ईअं सिर ॿियनि खे, पोइ तूं ॿियनि जी अॻियां छो थो वञो पंहिंजो सिर झुकाईं। वहदहू ला शरीक लहू, जॾहिं चयो जन तन मञियो मोहम्मद कारणी, हे जा साण हीअं, तॾहिं मझां तन अवतड़ कोन ओलियो। वहदहू ला शरीक लहू, हू वाहिद आहे, हुनजो को शरीक न आहे। जॾहिं चयो जन, जिन ईअं चयो ऐं जॾहिं चयो तन मञियो मोहम्मद कारणी, हे जा साण हीअं, त उन्हनि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कारणी करे मञियो, हे जमा चाह मां ऐं हीअं माना दिलि सां, तॾहिं मझां तन अवतड़ कोन ओलियो। अवतड़ ऐं ओलियो इहा नाखुन जो इस्तिलाह आहे जेको भिटाई साहिबु इस्तेमालु कयो आहे। त अवतड़ माना ख़राबु तड़, हाणे ॿेड़ी आहे उनखे सुठो तड़ खपे, जेकॾहिं अवतड़ में माना ख़राबु तड़ में त उते फासी पवंदी। ऐं ओलजण माना आहे धिकजणु, त तॾहिं मझां तन अवतड़ कोन ओलियो, त माना पोइ उहे माण्हू जिन वहदहू ला शरीक लहू बि मञियो ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कारणी बि करे मञियो, त उन्हनि मझां अवतड़ कोन ओलियो, माना उनजी ॿेड़ी जेका आहे हू माना किथे फाथा कोन, किथे गुमराह कोन थिया, ईअं जीअं ॿेड़ी जेका आहे सा अवतड़ में ख़राबु तड़ में फाथी कोन, माना हिन जो मफ़हम इहो थियो त हू गुमराह न थिया। वहदहू ला शरीक लहू, जन उतोसी ईमान, तन मञियो मोहम्मद कारणी, कल्ब साण लिसान, उहे फ़ाइक में फरमान, अवतड़ कंहिं न ओलिया। वहदहू ला शरीक लहू, हू वाहिद आहे, हुनजो को शरीक कोन्हे। जन उतोसी ईमान, जिन ईमान आंदो ऐं चयो, तन मञियो मोहम्मद कारणी, तिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कारणी करे मञियो, कल्ब साण लिसान, दिलि सां ऐं ज़ुबान सां, उहे फ़ाइक में फरमान, इहो फ़ाइक में क़ुर शरीफ़ में फरमान आहे, अवतड़ कंहिं न ओलिया, त उहे गुमराह न थिया। अवतड़ कंहिं न ओलिया, सुतड़ विया सालिम, हेकाई हेकु थिया अहद सां आलिम, बेबहा बालम, आगे क्या अॻिही। अवतड़ कंहिं न ओलिया, ही गुमराह न थिया, सुतड़ विया सालिम, ही सलीम दिलि खणी सलामतीअ ॾे रवाना थिया हलिया, हेकाई हेकु थिया, ही वहदत में ख़ुदा में महवती हिकु थी विया, अहद सां आलिम, ही मरफ़त जे इल्म वारा माण्हू पंहिंजे अलाह पाक सां हेकाई में हिकु थी विया, बेबहा बालम, इहे बेबहा माना इन अमुल माण्हू, बालम बेपरवाह, आगे क्या अॻई, आका इन्हनि खे अज़ल खां ई इन्हनि खे माना बेपरवाह करे पैदा कयो। आगे क्या अॻे ई निसोरो ई नूर, ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, सचन कोन्हे सूर, मौला कयो मामूर, अंगो अज़ल में उनजो। आगे क्या अॻे ई अलाह पाक हिननि खे असुल खां ई निसोरो ई नूर, हिननि खे नूर मझां ख़ालिस नूर मझां पैदा कयो, यानी ईअं खणी चऊं त उन्हनि खे रोशन ख़्यालु करे पैदा कई। ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, या सॼी आयत आहे, इन औलिया ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, यानी जेके ख़ुदा जा दोस्त आहिनि उन्हनि खे न ख़ौफ़ थींदो ऐं न ई ग़मगीन गुज़ारींदा, सचनि कोन्हे सूर, इहे सचा माण्हू आहिनि, इन्हनि खे का बि तकलीफ़ न ईंदी। मौला कयो मामूर, अंगो अज़ल में उनजो, अलाह पाक उनजे नसीब में असुल खां ई नेक बख़्ती लिखी छॾी हुई। वहदहू जे वढिया इल्लाह क्या अध से धड़ पसी सद, कंहिं अभाॻीअ न थिए। वहदहू जे वढिया, इहे जेके अलाह पाक जा दोस्त आहिनि
उन्हनि उहे वहदत में वढिजी विया आहिनि, माना उहे इश्क में अलाह जे इश्क में शहीद थी विया या अलाह जे राह में शहीद थी विया। इल्लाह क्या अध ए इल्लाह कलमे पाक जो पहिरियों हिसो आहे। ला इलाह माना कोन्हे को अलाह, इल्लाह माना हा अलाह खां सवाइ। त इल्लाह जेको आहे इन जेको असबाती पासो आहे कलमे शरीफ़ जो, उन हिननि खे अधु करे छॾियो। से धड़पसी सध कंहिं अभागीअ न थिए। त हाणे इहे जेके इल्लाह में जेके वढियल आहिनि, इल्लाह सां जेके वढियल आहिनि, इहो ईअं आहे जेका जीअं सरमद हो, सरमद सदाई नफ़ीअ में रहियो, चवंदो ला इलाह माना को अलाह कोन्हे। जॾहिं हिन जो सिर कलम कयो वियो तॾहिं हिन खे ईअं नज़र आयो त हा अलाह आहे। उन टाइम में हुन इल्लाह जो कलमो अदा कयो ऐं अहिड़े नमूने सां पंहिंजी इन इल्लाह जी जेका असां हिकिड़ी शरह जेका असां करे वियो त हा बराबरि अलाह आहे, माना हुन ॾिठो इन शइ खे, या हुनखे ओॾी महिल अलाह पाक पंहिंजो दीदार करायो। चयो से धड़पसी सध कंहिं अभागीअ न थिए। इन्हनि जा धड़ माना इन्हनि जा जो तुरबतूं, इन्हनि जा मक़बरा, उन्हनि जी तारीख़ इन्हनि जी लिखी पई आहे, हाणे उहा मौजूदु आहे। चयो त इहे जेकॾहिं ॾिसी पढ़ी सम्झी बि कंहिं अभागीअ न थिए, उन्हनि खे सद न थी थिए त असां बि जेका त अलाह जे आशिक़नि मुंहिंजा शुमार थियूं त उन्हनि खे शाह साहिबु बदनसीब पियो सॾे। वहदहू जे वढिया इल्लाह अध कया, मोहम्मद रसूल चई मुस्लमान थिया, आशिक़ अब्दुल लतीफ़ चए इन ई पए पिया, जेला धणीअ दुआ ते विया वहदत गॾिजी। वहदहू जे वढिया जेके तौहीद में अलाह जे इश्क में शहीद थी विया, फना थी विया, इल्लाह अध कया, उन्हनि खे इल्लाह जेको आहे सो उन्हनि खे उन्हनि खे फना करे छॾियो, अधु करे छॾियो, माना फना थी विया। मोहम्मद रसूल चई मुस्लमान थिया, त कलमे अदा करण खां पोइ ला इलाहा इल्लाह जे अदायगीअ खां पोइ मोहम्मद रसूल जी उन्हनि अदायगी कई ऐं अहिड़ी तरीक़े सां हीअ मुस्लमान थी विया। आशिक़ अब्दुल लतीफ़ चए इन ई पए पिया। शाह साहिब थो चए त अलाह जा आशिक़ जेके आहिनि त इन्हनि इहो ई तरीक़ो अख़्तियार कयो, जे लाइ धणीअ दुआ ते विया वहदत गॾिजी। इहे उहे बंदा आहिनि जेके अलाह साईं जा चूंडियल आहिनि, तॾहिं इहे माण्हू वहदत में गॾिजी हिकाई में हिकु थी विया, यानी हिननि पंहिंजी रज़ा खे ख़ुदा जे रज़ा सां मिलाए छॾियो। वहदहू जे वढिया इल्लाह सी ओरीन, हियूं हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरीन, महरफ़त जीअं माठ सी ॾेसांदर ॾोरीन, सुख न सुता कॾहिं वेही न वोरीन, कुलनियूं कोरीन, आशिक़ अब्दुल लतीफ़ चए। वहदहू जे वढिया जेके वहदत जा वढियल यानी ख़ुदा जे राह में शहीद थियल, इल्लाह सी ओरीन, उन्हनि वटि इल्लाह जो माना ख़ुदा आहे, उन जे यकीन जो विर्द पिया कनि, ओरीन पिया हर वक़्तु इन ज़िक्र में आहिनि, हा अलाह आहे। हीअं हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरीन। हाणे हीअ जेके आहिनि से आहिनि, हाणे इहे तसौफ़ जा जेके सुलूक जूं चारि मंज़िलूं आहिनि, शरीयत, तरीक़त, महरफ़त, हक़ीक़त, त हीअ उन ॾांहुं हीअ बैत वठियो पियो वञे। हाणे वहदहू जे वढिया इल्लाह सी ओरीन, त इहो शरीयत जी हिन में अची वई ॻाल्हि। हीअं हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरीन, माना पंहिंजी दिलि जेका असां हक़ीक़त हासिलु करण जे लाइ हिननि माण्हुनि जी बेताब आहे। ऐं तरीक़त तोरीन, ऐं तरीक़त जो जेको रस्तो आहे जेको मुर्शिद वटां मिले थो उन ते इहे अमल पिया कनि, उन खे अपनाइनि पिया। महरफ़त जीअं माठसी ॾेसांदर ॾोरीन, हीअ महरफ़त जो हिकिड़ो मक़ाम आहे जेको अलाह पाक पंहिंजे उन्हनि बंदनि खे जेके फना फिलाह हूंदा आहिनि उन्हनि खे ई मक़ाम अता थो करे। त हाणे उन महरफ़त जे मक़ाम में अची ई उते आशिक़ चुप वारे जहान में आहिनि, माठ में आहिनि, उन माठ में हीअ ॾेसांदर ॾोरीन, हीअ जेके काइनातूं आहिनि, ॿिया जहान आहिनि, ॿिया आलम आहिनि, उहे हिननि खे ॾेसांदर में ॾोरीनि पिया, ॻोल्हीनि पिया, उन में घुमनि फिरनि पिया। ओसि ताईं हाणे हिननि जी पहुच थी वई आहे। सुख न सुता कॾहिं वेही न वोरीन, शाह साहिब थो चए त हीअ उहे माण्हू आहिनि जेके सुख सां कॾहिं सुता ई कोन ऐं वेही न वोरीन, पंहिंजो वेही वक़्तु न विञाईंदा आहिनि। कुलनियूं कोरीन, आशिक़ अब्दुल लतीफ़ चए। शाह साहिब चयो त हीअ आशिक़ जेके आहिनि से पंहिंजो सिर पंहिंजो कुल्हे खां
कटे ॾियण में देरि कोन था कनि। हाणे कुलनियूं कोरीन खे जेकॾहिं असीं हिन में जांचूं त हिकिड़ो किसो आहे हज़रत मूसा जे दौर जो, त हिकिड़ी औरत हुई जंहिं हज़रत मूसा जी मसनवीअ जो आहे, त उन हज़रत मूसा खे चयो त अलाह साईं खां पुछ मुंहिंजे हक़ में को औलाद आहे या कोन्हे। उते जवाबु मिलियो त तुंहिंजे हक़ में औलाद कोन्हे। ख़ैर माईअ खे वीचारी मायूस वेठी हुई। हिकिड़े जेको फ़क़ीर आयो गाजी सदा ई माईअ हुनजी सदा पूरी कई। माईअ हुनखे चयो मूंखे दुआ कर को मूंखे औलाद थिए। दरवेश हुनखे दुआ ॾिनी, हुनखे को पुटड़ो ॼाओ। हिकिड़े ॾींहुं माई जेका सा पुटड़ो हुजे त कच्छ ते खणियो पियो वञे, हज़रत मूसा गॾिजी वियुसि त हज़रत मूसा खे जीअं थो चयो त औलाद आहे ई कोन्हे, हीअ ॾिस हज़रत मूसा खे बि हैरत थी। भई अलाह पाक जे जंहिं महिल ख़िदमत में हाज़िर थियो तेॾी महिल इहो अर्ज़ु रखी त अलाह साईं हीउ जेको आहे सो माईअ लाइ तव्हां हीअं हुकुम फरमायो, पर हीअ त हेॾा हीअं थी वियो। ऐं जेकॾहिं ईअं असीं जेकॾहिं अवाम सां ॻाल्हियूं करा त अवाम असांखे मञंदी ई कोन। असांजे अॻई माण्हू मञनि घटि था। त अलाह साईं हुनखे चयो त हाणे हीअं तूं कर, तूं थाल ऐं छुरो खण, मूंखे गोश्त खपे इंसान जो, इहो त मूंखे ज़मीन तां आणे ॾे। हाणे जंहिं महिल लथो हेठि आयो पंहिंजे मुल्क में त उते जेको आहे इहो होका पियो ॾे, आवाज़ पियो ॾे बाबा अलाह साईं खे माण्हू इहो गोश्त खपे, को आहे ॾियण वारो? केरु कोन पियो ॾे। हिकिड़ो को दरवेश हो, हुन सॾु करे चयो त हज़रत मूसा हेॾा मूंखे ॾे। चई पर ॿुधाए त सही त तोखे गोश्त कहिड़ो खपे? बांह जो खपे, टंग जो खपे, बुकी खपे, रान खपे, कोड़ी खपे, कहिड़ो खपे? चई हाणे इहो त मूं हुन खां पुछियो कोन अलाह पाक खां। चई चऊं भला हाणे ईअं करे ज़रो हुतां करे हिनखे गोश्त जो थाल भरे ॾिनई। हीउ खणी वियो। जंहिं महिल अलाह पाक जे वञी ख़िदमत में पेश थियो त उते वञी गोश्त रखी त अलाह पाक चयो त ॾिस मूंसां इंसान त तूं बि आहीं, मूंखे खपंदो इंसानी गोश्त, तूं बि ॾेई सघें पई। पर जेके माण्हू असांजे नाले ते ईअं कनि था त असांखे बि हुननि जूं के ॻाल्हियूं रखणियूं थियूं पवनि। त हुनखे जेको उन औरत खे जेको ॿारु आहे नसीब में कोन हो, पर हिन दरवेश जा दुआ कई त असां बि हुनजी दुआ खणी क़बूलु कई, छाकाणि जो उहे असांखे एतिरा वेझान असांजे जे नाले ते उहो सभु कुझु क़ुर्बान करे था छॾीनि। त हीअ जेके कुलनियूं कोरीन आशिक़ अब्दुल लतीफ़ चयो त शाह साहिब उन्हनि आशिक़नि जी थो ॻाल्हि करे त हिन जे लाइ को मसइलो कोन्हे, हीउ पंहिंजो सिर पंहिंजो कुल्हे खां वढे ॾियण जे लाइ को देरि कोन था कनि। वहदउला शरीक लहू ॿुधे न ॿोड़ा, किथो कने नसुआ, घट अंदरि घोड़ा, ॻाढ़ींदे ॻोड़ा, जॾहिं शाहिद थींदई साम्हूं आहे। वहदउला शरीक लहू, हू वाहिद आहे, को हुनजो शरीक न आहे। ॿुधी न ॿोड़ा, ए ॿोड़ा तो न ॿुधो, किथो कने नसुआ, घटि अंदरि घोड़ा, हीअ तो जे पंहिंजे घट में अंदर में इहा आवाज़ पई थिया ज़मीर जा आवाज़ तो हे कोन ॿुधा। ॻाढ़ींदे ॻोढ़ा, जॾहिं शाहिद थींदई साम्हूं आहे, अफ़सोस कंदे जॾहिं तुंहिंजे आख़िरत जे ॾींहुं तुंहिंजा उज़वा ख़ुदि तुंहिंजे मथां शाहिद थी बीहंदा, या किरामन कातिबीन जेके आहिनि त उहे तुंहिंजो सॼो अमल जो चिठो रखंदा। वहदउला शरीक लहू, ई विहाइज वीह, खटी जे हाराईं हंधु तुंहिंजो हीअ, पाणा चूंदई पीउ, भरे जाम जन्नत जो। वहदउला शरीक लहू, हू वाहिद आहे, को हुनजो शरीक न आहे। ई विहाइज वीह, इहो सौदो अख़्तियार कर। खटी जे हाराईं हंधु तुंहिंजो हीअ दुनिया अमल जी जाइ थी, खटींदो या हाराईंदो। पाणा चूंदई पीउ, भरे जाम जन्नत जो, जेकॾहिं तूं खटी वीह त तोखे पाण जन्नत जे जाम जी जेका दावत मिलंदी, पाण ई तोखे जन्नत में दाख़िल कंदा। वहदउला शरीक लहू, इहे हिकिड़ा इहे हक़, ॿियाईअ खे ॿक जिन विधो से विरसिया। वहदउला शरीक लहू, हू वाहिद आहे, को हुनजो शरीक न आहे। इहे हिकिड़ा ई हक़, इहो वैदानियत जो शर्त आहे। ॿियाईअ खे ॿक, जिन दोईअ खे पकड़ियो, जिन विधो से विरसिया, उहे गाफ़िल थी विया। दड़ ढूंढियां सिर न ला, सिर ढूंढियां दड़ न आहे, हथ करायूं आङुरियूं, विया कपिजी कांह, वहदत जे विया से वढिया। हाणे हीअ वहदत जो वियांह पियो हुनखे ॿुधाए, माना इहो विसाल जी पोज़ीशन पियो ॿुधाए त उन में जेके विया जेके वढिया यानी फना थिया उनजी कैफ़ियत बि ॿुधाए त उन्हनि जी आहे धड़ ढूंढियां सिर न ला, सिर ढूंढियां धड़ न आहे। हुननि खे धड़ सिर जी का अहसास ई कोन्हे,
हू एॾी फना जी कैफ़ियत में गुम आहिनि, हथ करायूं आङुरियूं विया कपिजी हथ करायूं आङुरियूं कपिजी विया वञनि त बि उन्हनि खे को इन ॻाल्हि जो अहसासु कोन्हे, केॾा घटिजी विया वहदत जे विया से वॾिया। हीअ वहदत जो विहांउ आहे, उन जी शादी आहे, विसाल आहे, उन में जेके वियासीं ईअं फना थिया उहे ईअं थी विया। हाणे इहो हथ करायूं आङुरियूं या धड़ ढूंढियासीं इन बि कई वीचारा आशिक आहिनि। मंसूर खे जंहिं महिल पंहिंजो ताज़ीर लॻी त उनजा उज़वो करे हिन जा कपियऊंसि, या पंहिंजो मख़्तूम बिलावल हो उन ते ताज़ीर लॻायूं, उनखे घाड़े में जंहिं महिल घाड़े में पीड़ियऊं त बि उज़वो करे हिन जो बि पीड़ियऊं। इहे सभु शयूं हुनजे अॻियां थियूं पिए, पर हीअ एॾा पंहिंजे वहदत जे विहांउ में एॾा वढियल हुआ जो हुननि खे हिन शइ जो अहसासु ई कोन हो। हिनजे बिड़क वत मां कोन निकितो। मंसूर मुस्करायो पिए, हुन त पंहिंजे हथनि सां जेको रतु वहे पियो उन रत मां विज़ू कयो, विज़ू करे हुन चयो त हीअ आशिक़नि जी जॻह सां हीअ सम्झो इबादत आहे। त उन ऐं हुन मख़्तूम बिलावल बि जेको आहे इन साॻी कैफ़ियत मुंहिंजा गुज़रियो। वहदत कसरत थी कसरत वहदत कुल हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोलीअ ॿिए मां भुल हीअ हुला चो हुल सभो संदो सजणे। हीअ वहदत ऐं कसरत जो हिकिड़ो नमूनो पियो ॿुधाए शाह साहिब त असुल त वहदत हुई, अलाह पाक अकेलो हो, हीअ उन मां कसरत थी आहे। वहदत कसरत थी, कसरत वहदत कुल, त कसरत ऐं वहदत आहे हिकिड़ी शइ आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे। हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोलीअ ॿिए में भुल, उहो हक़ु आहे उहो जेको हक़ीक़ी आहे ऐं हिकिड़ो ई आहे। तूं ॿोलीअ ॿिए में भुल, ॿियनि ॿोलियुनि में पाण खे न मुझाए, गुमराह न थी। हीअ हुला चो हुल सभो संदो सजणे, हीअ जेकी हुला चो आहे हुल आहे, हीअ जेका कसरत आहे, कसरत जा जेके आवाज़ आहिनि सभु चयो थो शाह साहिब चयो थो सभो संदो सजणे, सभु संदसि पड़ाॾो आहे। हाणे वहदत ऐं कसरत खे असीं जेकॾहिं ईअं मिसाल सम्झूं, फुड़ो ऐं समुंड, हिकिड़ो समुंड आहे, समुंड जो फुड़ो मां पाणीअ जो खयोसीं त उहो फुड़ो आहे। हाणे अहिड़ा कई हुन में किरोड़े अरबे खरबे जेके आहिनि फुड़ा हुन में आहिनि, पर जेकॾहिं उहो फुड़ो जेकॾहिं असां वापसि समुंड में विधो त उहो वरी समुंड थी वियो। त समुंड ऐं फुड़ो वहदत ऐं कसरत, इहो इन मञा कई फुड़ा आहिनि, इहे कसरत आहे। वहदत आहे त समुंड आहे, उहो समुंड अकेलो आहे। तूं चओ अलाह हिकिड़ो वाई ॿी विसार, तन में तंदु तंवार सदा सुपेरियनि जी। हाणे जॾहिं तोहीद खे सम्झो त शाह साहिब जो तूं चयो अलाह हिकिड़ो वाई ॿी विसार, ॿी वाईअ खे तर्क करे छॾ, माना शिरक न कर, हिकिड़ो अलाह आहे बसि। तन में तंदु तंवार सदा सुपेरियनि जी, सदाईं तुंहिंजे महबूबनि जो ज़िक्र तुंहिंजे तन में पियो वॼे, तंदु वांगुरु पियो वॼे। तूं चयो अलाह हिकिड़ो ॿी वाई विसारे छॾ, तां तूं हीअं सी गॾु सॼणु साह पसाह में। तूं चयो अलाह हिकिड़ो ॿी वाई विसारे छॾ, अलाह हिकिड़ो चवंदो आहे ऐं ॿी वाई विसारे छॾ, माना शिरक छॾ, ॿी दोहीअ जी ॻाल्हि छॾ। तां तूं हीअं सी गॾु सॼणु साह पसाह में, त तूं पंहिंजे अलाह पाक खे पंहिंजे हीअं में दिलि में साह ऐं पसाह में माना गॾे छॾ, माना जो दम गाफ़िल सो दम काफ़िर, माना कंहिं बि दम तोखां तूं उनखां गाफ़िल न रहीं। तूं चयो अलाह हिकिड़ो ॿी वार जिमवाई, सिखज तूं साई जेका मुकी सजणे। तूं चयो अलाह हिकिड़ो ॿी वार जिमवाई, ॿी का बि वाई न कढ, सिखज तूं साई, उहा तूं अख़्तियार कर, जेका मुकी सजणे, जेका मालिकनि वटां तोखे मिली आहे, क़ुर शरीफ़ जे सूरत में मिली आहे, या ॿिया जेके हदीसुनि जे सूरत में मिली आहे, या इमामनि जे तरफ़ां जेको इल्मु आयो आहे, पाण ई जल जलाल हू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़्याल, सभु सभो ई हाल मझाई मालूम थियो। हाणे हीउ जेको बैत आहे इहो आहे वहदतुल वजूदी, माना हमअस्त सभ में पाण आहे। त चए थो पाण ई जल जलालो, पाण ई अहिला मर्तबे वारो आहे, पाण ई जान जमाल, पाण ई मुकमिल हसीन आहे, इहा अलाह पाक जी सिफ़त आहे। पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल,
हाणे को कामिल हसीन जेको आहे सो का हुसन का सूरत ज़ाहिर थी आहे त चए थो हीअ त पीढ़ीअ जी महबूब जी जेका सूरत आहे असां त पाण ई हुसन कमाल, इहो त संदुसी कामिल हुसन आहे, उनजो परतो उहो आहे। पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़्यालु, त हीउ पाण ई आहे जेको किथे पीर पियो थिए, किथे मुरीद पियो थिए। पाण ई पाण ख़्यालु, इहो ख़्यालु, इहो सॼो संदुसी आहे। सभु सभु इहे हाल मज़ा ई मालूम थियो त शाह साहिबु थो चए हीअ जेका आऊं ॻाल्हि पियो करियां ख़ुदा जी, त उन उहा जेका मूं वटि जेको सोर्स आहे सो इहो आहे त मूं पंहिंजो पाण मां इहो सभु ॻाल्हि मालूम कई आहे, मूंखे मुंहिंजे अंदरि ॿुधायो आहे त हीअ ॿियो कुझु कोन्हे, हीअ पाण ई आहे। जेको असांखे जेका नज़र अचे पई उहा शइ ॿी पई नज़र अचे, पर हक़ीक़त इहा त हू आहे पाण अहिड़े में। त हाणे शाह साहिब खे मिसाल नज़र अचे पई, असांखे कान थी अचे, असांखे इन करे कान थी अचे जो असांजी ओतिरो कोन्हे पहुच कान्हे, असांजूं दिलियूं वरतियूं पयूं आहिनि, उन में घणेई गंद भरिया पिया आहिनि। पर हीअ शाह साहिब जहिड़ा इंसान हुआ, उन्हनि जूं दिलियूं साफ़ हुयूं, माना उन मज़ा जेको आहे सो हुनखे उहा सभु शयूं समाल पियो पिए। जीअं साइंस बि ॿुधाए थी त इंसान में अलाह ताला जी तरफ़ां कई इल्म पियल आहिनि, पर हाणे उहे खुलनि था, को सेकिड़ो, को ज़रो पुरज़ो, वॾा वॾा जेके ॾाह थी विया आहिनि उन्हनि कई अहिड़ियूं ॻाल्हियूं नायाबु ॻाल्हियूं असांखे ॿुधियूं आहिनि, लिकल खज़ाननि जूं ॻाल्हियूं उन्हनि असांखे ॿुधायूं आहिनि, त उन्हनि जूं जेके आहिनि से उन्हनि खे पंहिंजे अंदरि मज़ा ऐं शयूं मालूम थियूं थिए। त शाह साहिब जेका ॻाल्हि कई आहे असांखे ईअं बि सम्झो जीअं पंहिंजो इमाम ग़ज़ालीअ पंहिंजी इहा ॻाल्हि हिकिड़ी अंदरि वारी सम्झाइण बि ॾिनी, त उन सम्झाइणी में हिकिड़ो मिसाल ॾिनो खूह ऐं कसीअ जो। खूह आहे, खूह मां पाणी साफ़ मिलंदो आहे, शिफ़ाफ़ नूरानी पाणी, मिठो साफ़ पाणी। पर जेकॾहिं असीं उन खूह में वरी नालीअ जी हिकिड़ी नाली आहे जेका उनजो छोड़ था उन खूह में छॾियूं, त जंहिं महिल नालीअ जो पाणी अंदरि वेंदो त हुनजा जेके साफ़ पाणी जा जेके नार आहिनि जिन मां साफ़ पाणी निकितो पियो उन्हनि खे वञी बंदि कंदो, ढकींदो, उन्हनि खे ढकींदो, त खूह मां जेका असांखे सुठो शिफ़ाफ़ पाणी बि मिलियो, नूरानी पाणी बि मिलियो, त उहो ख़तमु थी वेंदो, उहो असांखे कोन मिलंदो। त असांजी दिलि बि ईअं आहे, असांजी दिलि में बि जेको आहे सो पियल त घणो कुझु मवादु आहे, अंदरि वॾियूं रोशनायूं आहिनि, उन में घणियूं इल्म पियल आहिनि, पर छाकाणि जो हीउ ॿाहिरियों माहौल जेको आहे उन्हनि इहो असांजी दिलनि सां कमु कयो आहे जहिड़ो उन कसीअ गंदे पाणीअ जे नालीअ जेको आहे खूह सां कमु कयो आहे। पाण ई पसे पाण खे, पाण ई इहो महबूब, पाण ई ख़ल्क़े ख़ूब, पाण ई तालिब तन जो। साॻियो इहो फ़िक्रु आहे त हीउ पाण ई पसे पाण खे, पाण ई महबूब, असुलु महबूब पाण ई आहे, पाण ई पाण खे पियो ॾिसे, पाण ई ख़ल्क़े ख़ूब, पाण ई हुनखे ख़ूब सुहिणो करे ख़लकियो अथसि, पाण ई तालिब तन जो, वरी पाण ई हुनजो आशिक़ु थी पियो आहे। सो ही, सो हू, सो अजल, सो अलाह, सो पिणी, सो पसाव, सो वेरी, सो वाहरू। सो ही जेको वेझो आहे, सो हू जेको परे आहे, सो अजल इहो मारण वारो, त इहो मौत, सो अलाह, अलाह जेको हुन मौत जे मथां आहे, सभु जेको आहे चए थो पाण आहे, उहो ई साॻियो आहे। सो पिणी, सो पसाव, इहो पिणी महबूब उहो बि साॻियो आहे, सो पसाव, सो वेरी, सो वाहरू, दुश्मन बि साॻियो आहे, त मदद जेको आहे करण वारो बि साॻियो आहे। माना इहो सॼो किरदारु आहे जेको पाण पियो अदा करे मुख़्तलिफ़ रूपनि में। आशिक़ु चयोम उनखे, मकी चयो माशूक, ख़ालिक़ु चयो मख़ाम तूं, मकी चयो मख़लूक, सभु जिते सुलूक जो नाक़िसा निंगियो। आशिक़ु चयोम उनखे, मकी चयो मख़लूक, माशूक, माना हिनखे तूं आशिक़ु बि न चयो ऐं माशूक बि न चयो। असीं आशिक़ खे आशिक़ु बि चवंदा आहियूं। हाणे फ़र्ज़ु करियो जेकॾहिं असीं हिन बेत खे नबी साईंअ सां मुंसलिक करियूं त आमतौर ते इहो ई ख़्यालु हूंदो आहे, इहे शयूं ॿुधल आहिनि त अलाह पाक नबी साईं ते आशिक़ु हो, यकीनन नबी साईं बि अलाह साईं ते आशिक़ु हूंदो। पर हीउ छा साहिब थो चए त तूं इन चकर में न पए। आशिक़ु बि चयोम उनखे, मकी चयो माशूक, हाणे आशिक़ु माशूक यारे ॻाल्हि मां हुनखे कढु। ख़ालिक़ु चयो मख़ाम तूं, मकी चयो मख़लूक, छाजो इहे जेके सूफ़ी हूंदा उहे नबी साईंअ खे
इहे चवंदा त इहा अलाह आहे ऐं हू घणो करे कोट कंदा हुआ पंहिंजी हदीस अना अहमद बिरला मीम त उन हिसाब सां त हू हुनखे सूफ़ी इहो ई सम्झंदा आहिनि त पाण ई आहे त माना ख़ालिक़ आहे त हीअ शाह साहिबु हिते थो असांखे इहा ॻाल्हि सम्झाए त ए ख़ाम ए नातजर्बेगार तूं हुनखे न ख़ालिक़ चयो छाकाणि जो अलाह कोन्हे मकी चओ मख़लूक ऐं नकी तूं पाण जहिड़ो हुनखे मख़लूक सम्झ सम्झ ते सलूक जो नाक़ सां निंगियो हीअ सलूक आहे हिकिड़ी सम्झण जी ॻाल्हि आहे छाकाणि जो हू तुंहिंजो तोरे अलाह पाक जेको आहे रहमतुल आलमीन करे मोकिलियो आहे हाणे इहो जेको हुन तोसां सलूक रखियो आहे जेको हुन तोसां इहा महिरबानी कई आहे इनखे तूं सम्झ सलिज या रमज़ अथई जो नाक़ सां निंगियो त तूं केॾी नाक़सीअ वारी नुक़्स वारी हालति में हुई तोखे हुन मां हुन आज़ादु कयो जॾहिं नबी साईं आयो त या अरबुस्तान जी हालति कहिड़ी हुई त इहो नाक़सीअ वारी हालति हुई त तूं हाणे हुनखे आशिक़ु माशूक या ख़ालिक़ या मख़लूक इन्हनि नालनि में छो थो पाण खे फासाईं तूं सिर्फ़ु हुनजो रवैयो जेको हुन तोसां सलूक अख़्तियार कयो उनखे तूं सम्झ इन रमज़ खे तूं सम्झ त तूं नाक़िस हुएं उन मां तोखे हुन आज़ादु कयो पढ़ाॾो सो सॾु वरवाईअ जो जे लही हुआ अॻे ई गॾु ॿुधण में बथिया हाणे ॿ ऐं हिकिड़ीअ जी ॻाल्हि इहा पियो सम्झाए त असुलु त हू हिकु ई आहिनि पर ॿुधण में ॿ थिया त हीअ जेको इंसानु ऐं अलाह जी ॻाल्हि जेका हम अवस्तो जे नज़रे जी जेका ॻाल्हि पिया करियूं त उन में हीअ चए थो इहो ईअं अथई जीअं पढ़ाॾो सो सॾु वरवाईअ जो जे लही जेकॾहिं कंहिं गुंबद में तूं पढ़ाॾो थो ॿुधी उहो जेको आवाज़ु थो अचे त तोखे ईअं थो महसूसु थिए त हीअ त कसरत जो आवाज़ु आहे वरवाईअ जो जे लही इन आवाज़ जेकॾहिं तूं वर उन में जेका अटकल रखियलु आहे उहा जेकॾहिं तूं सम्झी त तोखे ख़बर पइजी वेंदी हुआ अॻे ई गॾु असुलु हिकिड़ी आहिनि पर ॿुधण में ॿ थिया ॿुधण में ईअं पियो अचे त जजा के माण्हुनि जा आवाज़ आहिनि एक कसर दर लख कोड़े सहस खिड़कियूं जाॾे करियां परख ताॾे साहिब साम्हूं हीअ बि हिकिड़ी वरी कुंड खां हीअ बि ॻाल्हि सम्झाए पियो छा साहिबु तोहीद जी एक कसर दर लख हिकिड़ो महलात आहे जेके लखे दर आहिनि कोड़े सहस खिड़कियूं हुनखे किरोड़े सवे हज़ारे जेके पंहिंजूं दरियूं आहिनि जाॾे करियां परख ताॾे साहिबु साम्हूं हुन में साहिबु अंदरि वेठो हुजे त तव्हां जितां बि निहारींदो जंहिं बि दर खां जंहिं बि दरीअ खां निहारबो त साहिबु साम्हूं ई हूंदो नज़र पियो ईंदो कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार जीउ सभु कंहिं जीअसीं दर्शन धारो धार प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां कोड़े कायाऊं तुंहिंजूं छा साहिबु जेको आहे अलाह पाक कोड़ीअ कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार लिखण वारनि जेको आहे लिखी छॾियो आहे लखे हज़ारे किरोड़े खरबे जेके आहिनि तो देहियूं तो जिस्म जेके आहिनि ते ख़लकिया आहिनि जीउ सभु कंहिं जीअसीं सभु कंहिं जीअ में हर कंहिं जिस्म में तो असांजो रूह विधो आहे पर दर्शन धारो धार पर सभु कंहिंजो दीदार हुनजो निज़ारो हुनजी शिकिल शबीअ उथण विहण आदतूं सभिनी जूं धारो धार मुख़्तलिफ़ प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां ए महबूब तुंहिंजा ए अलाह साईं तुंहिंजा हे उहिञाण कहिड़ा चई ऐं कीअं चवां न मूं जी ज़ुबान में उहा ताक़त आहे ऐं न को मूंखे उहे अदा करे थो सघां त ऐं कहिड़ियूं तुंहिंजा अहसान उहे ॻणियां या उहे बयानु करियां वाई सभ खां पिरियां पूॼे नींहुं नेड़े गुण ॻाल्हि सभ खां पिरियां पूॼे सभ खां पंहिंजे महबूब जी ख़ुदा जी पूॼा थी करे ऐं नींहुं नेड़े हीउ नींहुं जेको आहे इश्क जेको आहे सो नेड़नि मां अखियुनि मां नज़र ईंदो आहे गुण ॻाल्हि ख़सलत जेका असां ज़ुबान सां बयानु थींदी आहे जा चितायम चित में सॼण सां ॿुधे जेका मुंहिंजे अंदर में दिलि में जेका अचे ध्यान में जेकी कुझु आहे सॼण सां ॿुधे अलाह पाक उनखे सम्झे थो लात जा लतीफ़ जी सॼण सॾु तंहिंजो सुॼे हीअ जेका मुनाजात लतीफ़ साईं थो चए थो हीअ जेका मुनाजात पढ़ायां ॿुधायां पियो सॼण सॾु तंहिंजो सुॼे हीअ जेको आहे सो हीअ तमामु जिते किथे ॿुधजण जी शइ आहे वला महिरबानी